जॾहिं तव्हां चओ था त भई नियाणियूं आहिनि ई परायूं त पोइ उन्हनि ते फ़ैसिला तव्हां छो था मणियो। असांजे साईं नबी जी पीरी घरवारी आहे। इहा हिकु मक्का में कामयाब वापारी हुई। उहो पाण तिजारत कंदी हुई बल्कि माण्हुनि खे बि तिजारत रखंदी हुई। दोस्तों, इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे त सिंध में बेदरेद ख़वातीन जो क़त्ल आम थी चुको आहे। हिन वाक़े बि सिंध के जोड़े छॾियो आहे। हिन जे मुतालिक़ सोशल मीडिया में काफ़ी माण्हू लिखनि पिया त हीउ जेको वाक़ियो आहे जेको संग ने ॾियण ते मां राज़ी न हुई ऐं उनजी माउ ऐं धीउ खे जेको आहे न क़त्ल कयो वियो, वरी उनखे दरिया में उछलायो वियो। एतिरे क़दुरु जो उनजे मथां कुझु चीज़ रखी वई जीअं लाश उन्हनि जो पाणी जे अंदरि मौजूदु हुजे। तक़रीबन 3-4 ॾींहंनि खां पोइ उहो लाश ॿई मथे तरी था अचनि। 2-3 किलोमीटर जे फ़ासिले ते के गिरोह माण्हू ॾिसनि था, उहे उन्हनि खे कढी करे पुलिस ते इतला था ॾियनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त ख़वातीननि खे न को पसंदि जो हक़ ॾिनो थो वञे, न वरी ख़वातीननि खे को आज़ादी या का ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी थी वञे। इस्लाम जेको 80-70% जेको फैलियो आहे सऊदी अरब जी सरज़मीन ते, हिते ख़वातीन ख़ुदि मुख़्तियार बि आहिनि, आज़ादान बि आहिनि, कारोबार बि कनि थियूं, जॉब्स कनि थियूं, ठीकु आहे न। ऐं असांजे नबी साईं जे दौर में हज़रत ख़तीजा जेका आई साईं जेका हज़रत ख़तीजा आहे असांजे नबी साईं जे दौर में असांजे साईं नबी जी पीरी घरवारी आहे। इहा हिकु मक्का में कामयाब वापारी हुई ऐं न सिर्फ़ उहो पाण तिजारत कंदी हुई बल्कि माण्हुनि खे बि तिजारत रखंदी हुई। ऐं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन लाइ तिजारत कई। उन खां पोइ अचे थो बिन्त शिफ़ा अब्दुल्ला, उहा जेका आहे उनखे बाज़ार जो जेको आहे न ज़िम्मेवारी ॾिनी वई, सरबराह कयो वियो त को उणिवीह दुणियो को वाक़ियो न पेश थिए। उन जे लाइ इन्हनि मां चीज़नि मां साफ़ ज़ाहिर थो थिए त जॾहिं ख़वातीननि खे एॾी असांजे नबी साईं जे दौर में बि आज़ादी हुई ऐं उन्हनि खे पसंदि जो हक़ बि हो। नबी साईं असांजे क़ुर में नबी साईं वाज़े फरमायो त भई पसंदि जो हक़ ॾिनो वञे, ठीकु आहे न। नियाणियुनि खां पुछा कयो वञे त भई अगरि उहो पसंदि कनि थियूं, राज़ी आहिनि त ठीकु आहे। जॾहिं तव्हां चओ था त भई नियाणियूं आहिनि ई परायूं त पोइ उन्हनि ते फ़ैसिला तव्हां छो था मणियो। जॾहिं नियाणियूं परायूं न वञी पराओ घर वसाईंदियूं त पोइ तव्हांजा उन्हनि ते फ़ैसिला माण अजायो न। हा, तव्हां मुस्बत उन्हनि खे राय ॾेखारे सघो था, तव्हां उन्हनि खे सम्झाए सघो था, ॿुधाए था सघो था त हीउ फ़ैसिलो तव्हांजे लाइ ग़लति आहे। छो जे ज़ाहिर माउ पीउ आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त अॻिलो केरु आहे, कीअं कहिड़ो न आहे, ॾिसी विसी इन ॻाल्हि में ठीकु आहे न वालदेन। पर ख़ुदा ईअं न कयो, बिल्कुलु बि न कयो। राइट जो जेको हक़ आहे उहो तव्हां अॻिलनि जो न मारियो, उन्हनि खे बि ॾियो। तव्हां मिली जुली करे फ़ैसिलो कयो त इन में बहितर आहे।